तव्हां समूरनि जी महिरबानी थोराइता आहियूं असीं। तव्हां वाकई हिकु बाशहूर शहरी जो सबूत ॾिनो आहे त जेको माण्हू ग़रीबनि जा ॾुख दर्द दूर करण जो जज़्बो रखे थो, असां हुन सां गॾु आहियूं। ऐं इहो ई इंसानियत जो सही माना में जेको तरक़ीअ जो औञाण आहे, इहा ई बाशहूर हुजण जी अलामत आहे त जेको ग़रीबनि जा अबोजनि जा ऐं बेरोज़गारनि जा मसइला हल करे थो, हुन सां असीं गॾु आहियूं। असां में को बि इख़्तिलाफ़ न आहे, असां सभु पाण में हिकु आहियूं। कोस्तान वासी भाइर सभु गॾिजी इहा जदोजहद कंदासीं कि इंसाननि जी भलाई करण वारे सां जॾहिं ईअं गॾु हूंदासीं, ईअं आदर भाव कंदासीं, ईअं ई हुनखे वेलकम चवंदासीं, हुनजी हिमत अफ़ज़ाई कंदासीं त उमेद आहे त अञा बि घणा मसइला हल थींदा इंशाअल्लाह। दोस्तो फुड़ी फुड़ी तलाह आहे, थोरा थोरा थी करे मसइला हल थींदा। ईंदड़ महीने में इंशाअल्लाह पंहिंजो हिन ई महीने में हिकु वॾो प्रोग्राम थी रहियो आहे। असांखे उमेद आहे त उन में डॉक्टर साहिबु घणे खां घणा ऑर्डर वठी ईंदो ऐं विराईंदो इंशाअल्लाह। ॿिया बि जेके मसइला हूंदा उहे बि अलाह कंदो हल थींदा ऐं पाण सभु गॾु हूंदासीं, जिदोजहद जारी रखंदासीं। अलाह साईं समूरनि जा मसइला हल कंदो। मां तव्हां समूरनि जो इंतज़ारु ख़तमु कंदे गुज़ारिश कंदुसि फयाज़ मेमन साहिबु तव्हांजे साम्हूं इज़हार ख़्यालु कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जनाब डॉक्टर मोहनलाल कोस्तानी साहब ऐं तेलके थाणे बुलाखन जो प्रेसिडेंट जनाब पीर एजाज अली शाह जिलानी साहब ऐं असांजा ॿिया मौजूद महिमान ऐं असांजा ॿिया भाइर दोस्तो, अस्सलाम वालेकुम। इंटरनेशनल अवामी लीडर शहीद जुल्फकार अली भुट्टो जी अजीम नियाणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी अवाम जी पसंदीदा लीडर हुई। पाण फरमाईंदी हुई त मुल्क जी ताक़त ऐं कुवत अवाम ई आहे। अवाम जी मर्ज़ी खां सवाइ मुल्क कॾहिं बि तरक़ी नथो करे सघे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ताक़त कुवत इक़्तिदार में आई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अवामी नेरो इहो ई आहे, अजो कपिड़ो लटो ऐं मकान। जंहिंजो डॉक्टर मोहनलाल कोस्तानी सूबाई वज़ीर हिन कोस्तान जे माण्हुनि खे नौकरी जेको त कई वठी ॾियूं ऐं उमीद कयूं त डॉक्टर मोहनलाल कोस्तानी अॻियां असेंबली में आवाज़ उथारींदो ऐं कोस्तान जे माण्हुनि खे इंशाअल्लाह ताला वधि खां वधि रोज़गार मुहैया कंदो ऐं इंशाअल्लाह ताला कोस्तान में सिहत जो मसइलो ऐं पॉपुलेशन जो जेको हिते कंप्यूटर जेको सेंटर खोलियो वञे ऐं सिलाई मशीन जो सेंटर खोलियो वञे। साईं जिन खे अपील था कयूं त हिते जे कोस्तान जा जेके नंढा नंढा वॾा मसइला आहिनि उन्हनि खां पाण वाक़ुफ़ आहिनि ऐं असां उन्हनि खे जेको आमादा कयूं था त हिननि मसइलनि ते जेको कोशिशि करे।